प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आऊं ग़ुलाम सिंह ख्वाजा। अॼु असां मौजूदु आहियूं सिविल अस्पताल मकली में, जेको जंहिंजे लाइ ठठे शहर जे माण्हुनि जी शिकायत आहे त हीउ हिकिड़ो बेलाभ बणियल इदारो आहे, जंहिंमें मक़ामी माण्हुनि ऐं जेके ठठे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके माण्हू हिते कई अचनि था, उनखे कंहिं क़िस्म जी का फैसिलिटी मुयसरु न आहे। कुझु माण्हू जो इहो पिणु चवणु आहे त ठठो जी जेका मेन अस्पताल आहे उहो रेफरल सेंटर आहे, जितां मरीज़नि खे कराची रेफर कयो वञे थो। हितां जा डॉक्टर वीज़ा ते वियल आहिनि, जॾहिं त हितां जे डॉक्टरनि जो वॾो तइदाद पंहिंजूं प्राइवेट क्लिनिकूं पिणु हलाए थो, जंहिंजे करे हिन अस्पताल जा वार्ड ऐं मुख़्तलिफ़ जेके सहूलियतूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। इन खां अलावा हिन अस्पताल खे सिंध गवर्नमेंट पारां 76 लख जी लाॻत सां जनरेटर पिणु मुहैया कयो वियो आहे, जेको पिणु बंदि रहे थो, जंहिंजो डीज़ल हिन अस्पताल जी इंतज़ाम में पहिरां चोरी कयो थो वञे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन अस्पताल में जेके माण्हू सिहत जी सहूलियत हासिलु करण लाइ पहुता आहिनि, उनखे पुछंदासीं त उनखे अस्पताल जी इंतज़ाम खां कहिड़े क़िस्म जी शिकायतूं आहिनि। जी मंसूर, तव्हां ॿुधायो त हिन अस्पताल जो कहिड़े क़िस्म जो किरदारु आहे ऐं माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मुहैया थियनि पियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, महिरबानी यार ग़ुलाम। असल में तव्हां ही सिविल अस्पताल जेका आहे त आवाम जे सहूलियत लाइ त आई कोन, छो त तव्हां ॾिठो बि आहे ऐं तक़रीबन कंहिंखां बि इहा शइ लिखियलु कोन्हे त सिविल अस्पताल ठठो प्लस मकली जेका आहे उहा मुकमल तौर ते अज़ाब घर बणियल आहे। हिते माण्हू जेके बि इलाजु करण लाइ थो अचे, ग़रीब मिसकिन माण्हू जेको हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻो जाती खां माण्हू जेको हिते अचे थो, मुश्किल सां हिते थो पुॼे, त हिन खां हिते इलाजु करण जे बजाए हुनखे चयो थो वञे तव्हां हैदराबाद वञो, कराची वञो, तव्हां खणी हुनखे हिते तव्हांजो इलाजु कोन थी सघंदो। तव्हांजी मरीज़ जी सीरियस हालत आहे, भले हुनखे नॉर्मल बुखार बि हुजे, पर हुनखे हितां खां रेफर कयो वञे थो हैदराबाद ऐं कराची में। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां ॾिसो सिविल अस्पताल जेका ठठे जी सिजावल ऐं बदीन ज़िलनि जी आवाम खे लाइ सहूलियत लाइ ठाही हुई अस्पताल, ठीकु आहे। हिन जा तक़रीबन जेके वार्ड आहिनि नाकाम थी चुका आहिनि, जीअं TB वार्ड आहे, डायलिसिस सेंटर आहे, गाइनी वार्ड आहे। गाइनी वार्ड में इहो आहे जो तव्हां वञी ॾिसो त सवे औरतूं आहिनि पट ते ईअं माना बेदर्दी सां पयूं आहिनि, बेड सभु ख़ाली पिया आहिनि, त हुनखे बेड ई कोन थो ॾिनो वञे, त उहो बेड कोन था, बेड ते ॿुधायो त जेके मजमूई तौर ते क़ौमी शाहराह ते जेके हादसा थियनि था, उन सूरताल में सिविल अस्पताल में एमरजेंसी वार्ड में कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं ॾिनियूं थो वञनि या माण्हू खे रेफर कयो थो वञे। के बि सहूलियतूं कोन्हनि। तव्हां हिकिड़ो नंढड़ो मिसाल तव्हां लॻाए ॾिसो सिविल अस्पताल जी कारकर्दगी, उन मां ई ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ो सीनियर सहाफ़ी हो ठठे प्रेस क्लब जो अॻूणो सदर शहीद यार मोहम्मद जलालानी, जंहिंजो एक्सीडेंट सिविल अस्पताल जे मेन गेट ते थियो आहे। 5 मिंटनि जे अंदरि में उन शख़्स खे सिविल अस्पताल में एडमिट कयो वियो आहे, पुॼायो वियो आहे, पर हुनखे बर वक़्तु का बि ट्रीटमेंट कोन थी आहे। उनखे सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते धकु हो, जंहिंजी उनजी बिल्डिंग न रुकण जे करे उनखे हितां खां कराची रेफर कयो पियो, जेको घारे में ई डेथ थी हुई, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा तव्हां पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अॻूणो सूबाई वज़ीर आहे शहीद अब्दुल जलील मेमन, उनजो बि हिकिड़ो हादसा थी एक्सीडेंट थियो, उनखे खणी आया फौरी तौर ते अस्पताल ते, पर अस्पताल ते उनखे हिते तड़पी फोत थी वियो, उनखे बर वक़्तु का बि ट्रीटमेंट कोन ॾिनी। हैरत असांखे वरी बि उन्हनि पीपल्स पार्टी अॻुवान ते थिए थी त जेके जिन जा ख़ुदि जा अॻुवान जेके मेन अॻुवान आहिनि तड़पी इन्हनि अस्पतालनि में फोत थिया आहिनि, पर उनजे बावजूद बि हिते मरीज़नि खे उनजी पीपल्स पार्टी इंतिज़ामिया अस्पताल खे सुधारण लाइ के बि जोगा क़दम न खया आहिनि, ठीकु आहे न। तव्हां ॾिसो हेपाटाइटिस B ऐं C वार्ड आहे, हुते मरीज़नि खे दवाऊं कोन थी मिलनि, पोइ उहो वार्ड हलाइण जो मक़सदु छा आहे? पोइ हेपाटाइटिस B ऐं C जी तव्हां वैक्सीनेशन करियो था, तव्हां घटि में घटि माण्हुनि खे वैक्सीनेशन करियो, सां गॾु घटि में तव्हां हुनखे दवाऊं ॾियो, दवाऊं मुहैया करियो, तव्हां घटि में घटि उहे माण्हू जेके बेनिफिट मां फ़ाइदो था हासिलु करे सघनि न। हिते मरीज़नि खे दवाऊं कोन थियूं ॾिनियूं वञनि, जनरल स्टोर उन्हनि जे पंहिंजा हलनि पिया, उहे जेके प्राइवेटाइजेशन अस्पताल जे अंदरि ई प्राइवेटाइजेशन लॻी पई आहे। अस्पताल जूं जेके दवाऊं अचनि थियूं जनरल स्टोर खे ॾिनियूं थी वञनि, ऐं उहे हुते पैसनि सां विकिणी रहिया आहिनि दवाऊं। जी नाज़रीन, न फ़क़ति इहो, पर हिन खां अलावा जेका अस्पताल आहे उनजी लेबॉरेटरी डायग्नोस्टिक सेंटर में नॉन क्वालिफाइड स्टाफ मुक़ररु कयो आहे। इन खां अलावा आम माण्हू खे इहा शिकायत आहे त OPD वारे सेक्शन में माण्हू खां 500 रुपए खां वधीक पूर्ण चार्ज कया था वञनि। असां गॾु हिते मौजूदु आहे मक़ामी सहाफ़ी मुज़फ़र जी। मुज़फ़र, तव्हां ॿुधायो त हिन अस्पताल जी कहिड़े क़िस्म जो कमु आहे, माण्हू खे कहिड़े क़िस्म जो लाभ पए थो आहे, माण्हू खे कहिड़े क़िस्म जूं कंप्लेंट्स आहिनि? हिते पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त सफ़ाई जो को इंतिज़ामु न आहे।
अस्पताल होंदी आहे त साफ़ सुथरी होंदी आहे। इन हवाले सां हिते जेके तव्हां ॾिसंदा गंदगी लॻी पई आहे। हिते डायलिसिस सेंटर आहे जंहिंमें हींअर इशू थिया, तक़रीबन उनजो बजट आयो 15-16 करोड़। डायलिसिस सेंटर रिकॉर्ड में हली रहियो आहे, पर हींअर तव्हां हली ॾिसंदा त बंदि लॻो पियो आहे। मरीज़ हितां खां हैदराबाद या कराची ग़रीब माण्हुनि खे रेफर कयो थो वञे। ऐं इन हवाले सां तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त हिते अस्पताल में हर साल ठेको थींदो आहे, बजट थींदी आहे, बजट ईंदी आहे, उहा बि हड़प थी वेंदी आहे। तव्हां छितूं ॾिसंदा, छित जा चापोड़ा किरनि पिया, उहे बि मरीज़नि खे लॻंदा आहिनि। ऐं हिते एमरजेंसी में त को मरीज़ ईंदो आहे त डॉक्टर को अवेलेबल ई न हूंदो आहे। ऐं जेकॾहिं को डॉक्टर अची वियो त उहो मज़ा अस्पताल में या उतां खां निंड मां उथी ईंदो, पुछंदो हा हीअं थियो आहे, हूअं थियो आहे। माना माण्हू जेको बीमार हूंदो उनखे ज़्यादा बीमार इहे पाण डॉक्टर ई करे छॾींदा आहिनि। हादसनि वारी सूरत हाल में हिते कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि माण्हुनि खे? हिते इहो चयो थो वञे त बाबा को बि हिते डॉक्टर कोन्हे, तव्हां कराची वञो या हैदराबाद वञो। ऐं जेके हिते जेके एम्बुलेंसूं बि आहिनि उहे बीठल आहिनि खटारा टाइप जूं, या के बासरनट उन्हनि जे बंगले ते बीठल आहिनि। ऐं हितां खां प्राइवेट एम्बुलेंसूं अरेंज करणियूं थियूं पवनि, जंहिंमें 3, 4, 5, 6 हज़ार रुपया ॾेई करे ग़रीब माण्हू अस्पताल कराची या हैदराबाद ताईं पहुचे थो। तव्हां ॿुधायो त गायनी जी कहिड़े क़िस्म जी सहूलियत आहे? गायनी जी इहा सहूलियत आहे, हिते जेके बि लेडी डॉक्टर आहिनि उहे सभु हुते प्राइवेट पंहिंजो अस्पताल शहरनि में हलाए रहियूं आहिनि। हिते को बि केस अचे थो हुनखे चवनि थियूं हिते को बि जनरेटर वग़ैरह कान्हे, लाइट हली वेंदी आहे ऑपरेशन दौरान, या हीअ थींदो हू थींदो, तव्हां अचो सीज़र थींदो, होॾां असांजी प्राइवेट हॉस्पिटल अचो, होॾां वञनि था त 30-40 हज़ार रुपया वठिया वञनि था। ऐं हिते जेकॾहिं के बि सोच जे हवाले सां हिननि खे ज़ोरी घुरायो थो वञे त उनजो माशाल्लाह ऑपरेशन अहिड़ो थियूं कनि जो हू माई सफ़ा अधु जॾी थी वञे। जिसने मरना हो वो गायनी वार्ड की तरफ आ जाए, क्योंकि गायनी वार्ड का यही हाल है। अमूमन यही होता है, क्योंकि ये सिविल अस्पताल के यही हाल आते हैं। इसलिए लोग क्या चाहते हैं कि वो प्राइवेट हॉस्पिटल में जाएं, लेकिन जो लोग नहीं अफोर्ड कर सकते वो इसी अस्पताल में आके अपना दम तोड़ देते हैं। नहीं, कुछ भी नहीं, बस जो भी दिखता है वो बाहर की दवाएं। गरीब लोग तो अफोर्ड कर नहीं सकते, और जो अफोर्ड कर सकते हैं वो ले लेते हैं, जो नहीं कर सकते वो यहीं पड़े पड़े मर जाते हैं। का शइ कोन मिली, जेको ऑपरेशन जो सामान सभु असां ॿाहिरां वरितो आहे। ऐं हिन खां पोइ जो इंजेक्शन जेकी आहे उहा बि असां ॿाहिरां वरिती आहे। जो मरीज़ खे का बि तकलीफ़ थिए थी उहो बि डॉक्टर ॾे वञूं था, डॉक्टर आहे कोन। नर्स अचे थी, उहो चए डॉक्टर जेसीं नर्स तेसीं आऊं दवा कोन कंदी। हाणे मूंखे ॿुधायो असां वञूं केॾां? जे थोरो शरो था करियूं त चवंदा लेटर कढी था ॾियूं कराची वञो, पोइ असां गरीब माण्हू केॾां वञूं? ख़र्च बि पंहिंजो करियूं ऐं जेको दवा बि नथी। पोइ हुन खां लाइट त आहे कोन, 3 ॾींहं थिया आहिनि त लाइट ई कोन्हे का। राति ॾींहुं ॿार वीचारा मासूम केॾां वञनि, केरु ॿुधण वारो ई कोन्हे हिते। ॿारनि खे खणी आए सां ठटे तो हुनमें उन्हनि चयो डॉक्टर साहिब अची की बाबा AC उहो पंहिंजो अल्ट्रासाउंड वग़ैरह जो मसइलो आहे। हाणे हिते हलूं त पाण मथे ॾिसो बिजली सवरे पई, AC न हलण करे डॉक्टर साहिबु उथी हली वियो आहे। सम्झे न, अगरि AC हलंदो त वेंदो, न वेंदो त हाणे अल्ट्रासाउंड मशीन वग़ैरह सभु हलनि पियूं, पर छा आहे गर्मी जे करे डॉक्टर साहिबु रुगो AC न हलण जे करे उथी वियो हली आहे। पघर में 12-15 जेका पंहिंजा पसंदि वारा माण्हू आहे उन्हनि जो कढी हुन खां पोइ अची निकितो आहे, अञा ताईं गुम आहे। हाणे तेज़ बिजली थींदी, पोइ साहिब जन ईंदा, पोइ अची वेंदा। अलाए उन्हनि खे ख़ौफ़ आहे कोन, लखों रुपया गवर्नमेंट ॾेई पई, पर अलाए केॾा ख़र्च पियो थिए। पंहिंजा पाण में खाई चटकाऊं, टपी साहब आयो, सभु आया आहिनि, सभु ईअं पिया अचनि कि ख़र्च कयो आहे, पर हिते इस्तेमालु सही थिए कोन। सिविल अस्पताल ठट्टा की हालत ये है कि ये कब्रिस्तान बन चुका है। ये अस्पताल नहीं है, ये लोगों के लिए कब्रिस्तान है। जिसको यहाँ मरना हो यहाँ आ जाता है। एम्बुलेंसें खड़ी हुई हैं, किसी काम की नहीं है। डॉक्टर यहाँ होते नहीं, डॉक्टर इमरजेंसी के अंदर 1 या 2 डॉक्टर हैं। उसके बाद 2 बजे के बाद मेडिकल वार्ड, सर्जिकल वार्ड, गायनी वार्ड में आप चले हैं, कोई डॉक्टर नहीं मिला है। पूरी हालत ये है कि लोग गरीब, पूरे ज़िले के लोग दूर दूर से यहाँ आते हैं इलाज कराने के लिए। थोड़ी सी बीमारी देख के जो है उनको फौरी तौर पर जो है शिफ्ट कर दिया जाता है कि आप कराची चले जाएँ, हैदराबाद चले जाएँ, ज़रा सा एक्सीडेंट हो जाए, उसके बाद 1 मिनट के बाद उनको शिफ्ट करके भाई आप जाएँ। गायनी वार्ड की हालत ये है कि किसी को अपनी औरत का मर्डर करना हो, कत्ल करना हो, गायनी वार्ड में दाखिल करा दे, वो खुद ब खुद मर जाएगी, कत्ल का केस भी दाखिल नहीं होगा। हालत ये है कि वहाँ प्राइवेट जो डॉक्टरनियाँ बैठी हैं वो कहती हैं आप आएँ प्राइवेट अस्पताल अलशाफी में आ जाएँ, होप में आ जाएँ, 20,000 रुपये ऑपरेशन का लगेगा, हम आपका ऑपरेशन का आपका जो यहाँ आपको जो है ना बड़ा ख़तरा है, यहाँ आप मर सकती हैं, आप प्राइवेट अस्पताल में वही केस जो यहाँ हो सकता है वो जाकर वहाँ से प्राइवेट अस्पताल में 15 से 20,000 रुपये गरीब लोग जो भीख मांग के वहाँ पूरा करते हैं और अपने बचाते हैं बच्चे को, औरत को। पूरे अस्पताल की हालत, दवाएं हैं नहीं। एक 30 रुपये की गोली जो है परचेज़ की गई जिसकी कीमत 30 रुपये है, वो 600 रुपये और जो है 900 रुपये करके ख़रीदी गई। इस तरह तकरीबन 1.5 लाख की जो दवाएं थी वो 6 लाख परचेज़ की गई। उसका सबूत यहाँ मौजूद है। जिस दवाओं की कीमत 1.5 लाख रुपये है वो 6 लाख में परचेज़ की। इस तरह यहाँ का जनरेटर जो है उसकी हालत ये है कि जनरेटर जो है 1 साल से बंद पड़ा है। 80 लाख रुपये का जनरेटर बना था और उस जनरेटर के लिए बाकायदा रिपेयरिंग के पैसे भी लिए जा रहे हैं, उसके लिए जो है तेल के पैसे भी लिए जा रहे हैं। वो पैसे कहाँ जा रहे हैं कोई पता नहीं। सिविल अस्पताल इस मुर्दा खाना बन चुका है। पेशेंट आप देख लें बाहर बुरी हालत में बाहर बैठे हुए हैं,
लाइट नहीं है, 5 रुपए की सुरंज जो होती है वो भी जो है उनको जो है जाके बाहर से खरीदनी पड़ती है। जो कैनुला है वो गरीब आदमी जो किराया भी नहीं करता, उधार करके यहाँ पहुँचा, उसको कहते हैं कैनुला जो है जाके स्टोर से खरीदो। फैलाजिल जो डायरिया आम फैला हुआ है, सैकड़ों की तादाद में मरीज डायरिया के यहाँ हैं, तो यहाँ कहा जाता है कि भाई आप जाके फैलाजिल भी जो है जाके अस्पताल से खरीदें। ये जो है सिविल अस्पताल कोई पूछना, अवैध मुजफ्फर 10 दफ़ा हैं, 15 दफ़ा 20 दफ़ा शैला रज़ा आई हैं, मुख्तलिफ MPA MNA शरादियों के दौर में लोग आते रहे, कोई काम नहीं। वही क्यों यार, थूक यहाँ पड़ा होगा, गंदगी, बच्चों का जो वार्ड है अंदर, उसके अंदर कीड़े पड़े हुए हैं, छोटे छोटे कीड़े, जो बच्चे वहाँ दाखिल है, अगर आप वो चादर हटाएंगे तो वहाँ कीड़े इतने कीड़े हैं जो बच्चों को खाते हैं और नुकसान। यहाँ मरीज़ जो डायरिया का मरीज़ आएगा वो मर के जाएगा, हार्ट का मरीज़ आएगा, कोई स्पेशलिस्ट नहीं है। पूरी नर्सिंग हालत की जो हॉस्टल की हालत है इस टाइम वो बहुत ज़्यादा ख़राब है। वहाँ जो 22 ग्रेड की एक ऑफिसर थी उसको हटा के सिफारिश के तौर पे एक 16 ग्रेड की मामूली सी टीचर रख दी गई है जो नर्सिंग और ट्रेनिंग दे रही है। अब वो क्या ट्रेनिंग देगी जो 22 ग्रेड की दे सकती थी, 16 ग्रेड की एक सिफारशी जो डॉक्टर है वो क्या ट्रेनिंग देगी, जो बच्चे वो उनसे नर्सें क्या सीखेंगी और वो क्या मरीज़ों को सहूलत देंगी। तो हालत जो इस टाइम बहुत ज़्यादा ख़राब हो चुकी है, कोई पूछने वाला नहीं है। लाखों रुपये जो है वो सिविल सर्जन साहब अपनी सीट पर बैठे हैं, लाखों रुपये का जो वो बजट आ रहा है, कोई पता नहीं कहाँ पे जा रहा है, कहाँ आ रहा है, कोई पूछने वाला नहीं है। इस टाइम जो है सिविल अस्पताल जो है मुर्दा खाना बन चुका है। मरीज़ जो हैं लाचार हो गए हैं, डायरिया के केसेस, स्किन डिजीज़, हार्ट का जो केस यहाँ आ रहा है, फौरी तौर पे कहें भाई आप एम्बुलेंस करें कराची ले जाएँ, आप एम्बुलेंस करें। भाई ये काहे के लिए बना है? 50 डॉक्टरों की स्ट्रेंथ है, इसमें 20 डॉक्टर भी नहीं है, तो किसके लिए अस्पताल बनाया गया? गरीब क्या करें? अस्पताल में ॿियो त सभु ठहियो पर पाणी कोन्हे, पाणी पीअण जो ई कोन्हे, दवा त कोन्हे। हिते आऊं आयोसि, हिते असीं आयासीं, मरीज़ खजी आयो, कसम मौला जो डॉक्टर वॾो आयो, 3-4 डॉक्टर ॿिया आया, तन ॾिसी हुनखे चयो त हिन जी दिमाग़ जी नस टुटी वई आहे, कराची खणी वियोसि। हिते जॾहिं हुन घस में कराची खणी विया, हुनखे उल्टी आई, कराची पहुतो, हुननि टेस्ट कई जो हिन कुझु ई कोन्हे, ज़हरीली चीज़ खाधई, हाणे ठीकु आहे, हाणे घर खणी वञोसि। उतां किरायो कहूं 4-5-8 हज़ार भरूं, हुनखे थियो कुझु कोन्हे, हिननि डॉक्टरनि कुझु बि कोन्हे, को ॼाण ई कान्हे, का ख़बर ई कोन्हे, को इलाज जी ख़बर ई कोन्हे, मरीज़ जी ख़बर ई कोन्हे, का ॻाल्हि ई कान्हे, को मसइलो ई कोन्हे। हिते पाणी पीअण जो कोन्हे, कसम क़ुर जे पैसनि ते पाणी वठी पी लाह निकिरी आहे, पाणी पीअण जो कोन थो मिले। भाई हिते 5 रुपए सुई बि जेकी आहे न असांखे पैसनि सां वठणी पवंदी आहे। असां नंढा ॿार बीमार हिते खणी अचूं किथां खां भाड़ा किराया करे, पर उनजे लाइ का शइ कोन्हे। हिकिड़ी 2 रुपए जी गोरी बि लिखी ॾींदा, वञी वठी अचो, का सहूलियत कोन्हे, न पाणी पीअण जो, न दवा मिले थी, न डॉक्टर तवजो ॾिसे थो। वधीक डॉक्टर खां ॻाल्हाए पिया, बुखार चेक करे चवंदो प्राइवेट में अचो, बुखार चेक कंदासीं, जेकी शइ आहे प्राइवेट में अचो हुते इलाजु थींदो, हिते कुझु कोन्हे।
ते का गोरी कोन थी मिले हिकिड़ी बुखार जी असांखे। यार आप मिस्किन माण्हू या गाॾे खां निकितो या त मूंखे चऊं हिते खणी आयो त जॾहिं मरीज़ मूंखे चयूं कराची खणी वियो उतां मूं वटि 5 रुपया बि न हुआ जा हिते खणी पुॼा हिकिड़े माण्हू मां मदद करे मूंखे 1500 रुपया ॾेई किरायो हिते मूंखे पहुचायो गाॾी एम्बुलेंस सरकारी छॾे आई हली हुननि जे तरफ़ां सां पंहिंजे खीसे मां। हाणे हिते आउं पहुतो आहियां मूं वटि 5 रुपया बि कोन्हे केॾी टाइम आउं खाईंदो आउं पंहिंजे पेट सां बुख 2 भेणूं आहिनि मुंहिंजो यतीम जो भाउ न को ॿियो मां न को मां न को पए। हाणे हुते आहिनि डॉक्टर इहो आहे अचनि था दवा लिखी ॾिया सुई लिखी ॾिया हीअ वठी हाणे मूं वटि विझे था वठी आउं पेट में ई खाइण खे मजबूर आहियां उन्हनि खे वठी कीअं इलाजु करायां यार अहिड़ी तकलीफ़ लॻी पई आहे हाणे असां काॾे वञूं। असांजो जेको सो मरीज़ हो पेशेंट हो हुनजो झूला उल्टी वारो 5 ॾींहं पियो हो कल्ह वरी बि असांखे 550 वारी सुई लिखी ॾिनऊं आहे बोतल तॾहिं अॼु मरीज़ असांजो सही थी वियो। माना हिते का शइ कोन्हे पोइ अस्पताल बंदि करे छॾीनि न पोइ प्राइवेट खोले छॾीनि न त ग़रीब न अचनि ग़रीबनि खे आसिरो लही वञे। ऐं इन करे असांजी गुज़ारिश आहे हुकूमत वारनि खे थोरो ग़रीबनि लाइ बि तवजो ॾियनि रुगो ख़ासियुनि खे न ॾियनि। जीअं त असां मूंखे बि हिते हिकिड़ो महीनो थी वियो आहे पूरो हिते मरीज़नि जी पहिरियों हालति इहा था ॾिसूं त हिकिड़ा दवाउनि लाइ सटुनि में ॿिया वीचारा नंढियूं बोतलूं वठनि 20 रुपया उहा नंढड़ी पाणी जी बोतल मिले। वॾे में वॾो प्रॉब्लम कन्वेंस जो आहे एम्बुलेंस जो आहे ऐं पाणीअ जो हिते आहे। बाक़ी दवाऊं त हुई सभु सॼी दुनिया खे ख़बर आहे त अस्पताल में शो ख़ातिर ईंदियूं आहिनि उनखां पोइ का शइ कोन मिलंदी आहे बसि। असीं पेशेंट असांजो आयो हामला औरत उनखे अल्ट्रासाउंड कराइण आईसीं त डॉक्टर मूं चयो त डॉक्टर मूं चयो त LHW आई आहियां ऐं पेशेंट वठी आई आहियां तव्हां अल्ट्रासाउंड कराइण लाइ जी लाइट कोन्हे मुंहिंजी लाइट आहे त तव्हां औरत खे हिकु कड़ी घेराए पिया उनखे अल्ट्रासाउंड कराए पिया तव्हां धिका ॾे असांखे कढो पिया मुंहिंजे पेशेंट खे कढूं ऐं पाण परेशान थी विया बार बार हथ बि वधा इहे पटे वाले को इनखे बि मूं हथ वधा धिका ॾेई असांखे कढी छॾियईं पेशेंट मुंहिंजो परेशान थी वियो इन लाइ असांजे डॉक्टर ताउन सही कोन कयो अल्ट्रासाउंड करण लाइ तयारु कोन पछाड़ी मूं कलाकु वेही वेट कयो मुंहिंजो पेशेंट सम्झाए मुंहिंजो तव्हां वियो तव्हांखे वाक़ई तकलीफ़ आहे हाणे हीअ बि मसइलो थी वियो डॉक्टर नथो त पाण सां ताउन करे त पाण खे विहणो आहे वरी इन करे डॉक्टर वरी बि दुबारा वरी आउं वईसि डॉक्टर वरी दुबारा मूंखे मिली कढी छॾियो वरी मूं चयो डॉक्टर मूं चयो त तव्हां अल्ट्रासाउंड कराए पिया बार नंबर वाइज़ औरतूं वञनि पियूं अंदरि हिकु पटे वारी हुई उहा जखियाणी बीठी उन चयो न डॉक्टर कोन ॾिसियो आउं छा करियां वरी मूं ॿिए पटे वाले मुंथू कई मूं चयो अदा तव्हां पेशेंट खे अल्ट्रासाउंड कराइणो डॉक्टर निकिरी ईंदी उन चयो त तव्हां अल्ट्रासाउंड कराए जल्दी अचो असीं तव्हांखे ॾिसूं था इन करे जो औरत खे मिड़ी धिका ॾेई कढी छॾियईं वरी असां विहण पियो वरी मूं पटे वाले खे हथ वधा मूं मुंथू कई उन चयो ठीकु आहे आदी तव्हां वियो ऐं कराए थो ॾियां पोइ कलाकु वेठासीं पोइ उन जो पर्ची कढाए आयासीं पोइ उतां 40 रुपया ॾेई असीं पर्ची कढाए आयासीं डॉक्टर असां तव्हां ज़ोरो कोन कयो ऐं असांजा पेशेंट अचनि था धिका ॾेई करे छॾिया असां पाण LHW असां पाण धिका ॾेई करे छॾिया असां तव्हां ते ज़रूरत बि न आहे डॉक्टर असीं कीअं पेशेंट वठी अचूं कीअं ॾेखारियूं असांजे माना असां सां इहो ई ज़ुल्म थियो वञे औरतुनि सां हामला औरतुनि सां असां LHW सां असां को बि हिते तव्हां सही न आहे असां महीनो अॻ में आऊं बि औरत हिकिड़ी परेशान हुजे हिते सिविल में घुमनि पिया हेॾां गुजे जे पासे जा आया पोइ असांखे हथ ॿधऊं वियासीं हिकिड़े अस्पताल में दाख़िल कराइणी उमेदवारी सां माई हुई पोइ असांखे माना मोट कोन पिया ॾियनि वरी वियासीं सिविल सर्जन ॾे उन सां बाबू जेको आहे डॉक्टर उन कोन मिलणु ॾिनो उन पाण ई असांजी हेल्प करे वरिती पोइ उन बाजी ॾे अज़रा ॾे फ़ोन करे वरितईं उन पोइ उनजे माना मार्फत असां उहो पेशेंट दाख़िल कयईं बाक़ी असां जॾहिं हेल्थ वर्कर सां कोई नथो तावन कराए डॉक्टर या डॉक्टराणी त पोइ ॿिए अवामनि जो कहिड़ो हाल हूंदो यार हालत इहा आहे ठटे सिविल अस्पताल जी तव्हां पाण अॼु विज़िट कई तव्हां ॾिठी आहे एमरजेंसी जी सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु को मरीज़ अचे थो हुनखे का सही तरीक़े सां दवा नथी ॾिनी वञे ऐं तव्हां हुते को डॉक्टर तव्हांखे फज़ीलत वारो कोन मिलंदो जेको डॉक्टर को सही तरीक़े सां इलाजु कराए सघे अॼु हालत इहा आहे त अॼु असां हिते सिविल अस्पताल जे हवाले सां अॼु हिते असीं पंहिंजे पेशेंट सां गॾु आयासीं इन सां गॾोगॾु असां ख़ुदि पाण समाजी वर्कर आहियूं ऐं समाजी हैसियत सां हिते अचूं था हिते जेको 80 लख जो जनरेटर हिते पियो आहे मुंहिंजे ख़्याल में साल थी वियो ख़राबु थियो पियो आहे अञा ते उनखे न ठाराए वञे थो हालांकि नंढड़ो पुर्ज़ो आहे ऐं CS पाण ख़ुदि चए थो नंढड़ो पुर्ज़ो पर उहो पुर्ज़े खे जेको दुरुस्त करण जे लाइ करे अञा ताईं उनखे चए थो 12 माण्हू ईंदा तॾहिं जे ठाहींदा ऐं हिन वक़्तु छो असुलु ॻाल्हि आहे त डीज़ल जो पैसो खाइणो असांखे डीज़ल जो पैसो कीअं खाइजे त उहो डीज़ल ते जनरेटर हलाए वञे थो सॼी अस्पताल खे जेको बाक़ाइदे ॿिन्ही हथनि सां लुटियो वञे थो ऐं मेडिसिन जेकी हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां मज़े वारी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां मेडिसिन हिकिड़ी 1 नंबर हूंदी आहे 2 नंबर हूंदी आहे 3 नंबर हूंदी आहे हिते 5 नंबर वारी क्वालिटी वारी जेका हले थी मेडिसिन जेको माण्हू खे ॾिनी वञे थी उहा मेडिसिन ॿिणो वधीक बीमार थी करे तव्हां सफ़ाई जी सूरत हाल ॾिसो
हर वार्ड में हालत ॾिसो कहिड़ी हालत थिए थी। सालियाने ते जेकी बजट अचे थी उहा कीअं थी ख़तमु कई वञे, केतिरी बजट अचे थी। उहा ताज़ी हींअर बजट जेको टेंडर कया विया अस्पताल में मेडिसिन जा, उहो करोड़ों रुपयनि जी मेडिसिन हुई, का ख़बर ई कान केॾांहुं वेली, का शइ कान तव्हांखे मिलंदी। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त सिविल सर्जन साहिबु जेको हिते वेठो आहे असांजो अज़ीज़ ताराणी साहिबु, तव्हां हुनखे चवंदा, उहो चवंदो न को मसइलो ई न आहे, मसइलो हल थिए पियो, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे। पर ॻाल्हि इहा आहे त असां ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे हिन वक़्तु सिविल अस्पताल में त का सुठी मैनेजमेंट आंदी वञे ऐं सुठो माण्हू आंदा वञनि ऐं डॉक्टरनि खे पाबंद कयो वञे त बाक़ाइदा पंहिंजी ड्यूटी सही तरीक़े सां ॾियनि। ऐं हिते तव्हां गाइनी वार्ड में वञो, हालत कहिड़ी आहे, तव्हांखे डॉक्टर फौरी तौर ते मोकिलींदो प्राइवेट अस्पताल में, पंहिंजी प्राइवेट अस्पताल में सीज़र करण जे लाइ। नॉर्मल डिलीवरी बि तव्हांखे सीज़र ते मिलंदी, छो त उन्हनि खे पैसा हुते वधीक ज़्यादा मिलनि था सीज़र जे लाइ। तव्हां ॿुधायो त हिन अस्पताल जी कहिड़े क़िस्म जी कारकर्दगी आहे ऐं माण्हू खे कहिड़े क़िस्म जो फ़ाइदो आहे? साईं, ही सिविल अस्पताल कोन्हे, ही हिकु सियासी अस्पताल आहे जेको नाहिल हुकुमराननि ऐं 95% सियासी बुनियादनि ते जेके हींअर हुकुमरानी करे रहिया आहिनि, उन्हनि जी सरपरस्ती में जेके बि कमु थी रहियो आहे, इहो 95% जेको बि करप्शन थी रहियो आहे अस्पताल में, ख़ुदारा इहो करप्शन जो ॿिए पासे उन्हनि जा वीज़ायूं ठही पियूं आहिनि, सॼो सिस्टम ठहियो पियो आहे। अस्पताल में इन्हनि जा को बि नज़रसानी कोन्हे। इहे बाक़ाइदे उन्हनि हुकुमराननि जा पंहिंजा अस्पतालूं ऐं प्राइवेट अस्पतालूं, होप अस्पताल हुजे, अल शाफ़ी हॉस्पिटल हुजे, वेम जो मसइलो हुजे, एम्बुलेंस जो मसइलो हुजे, को बि फैसिलिटी न आहे। हींअर तव्हां ख़्वाजा साहिबु जेकॾहिं वेंदा, तव्हांखे सिरिंज हिकिड़ी बि न मिलंदी, उहा पर्ची लिखाइणु पवंदा सियासी बुनियादनि ते, कंहिं MP MNA का फ़ोन कराए पोइ तव्हांखे हिकिड़ो सिरिंज मिलंदो। असांखे डिवीज़न जो तोहफ़ो ॾिनो वियो आहे, असांखे बम्बोर डिवीज़न, ज़ुल्फ़िकाराबाद, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सियासी करप्शन खोर जेके आहिनि उहे पंहिंजा फ़ाइदा हासिलु कनि, पर सहूलियत जी का बि सहूलियत मुयसरु न आहे। असीं चऊं था त नाहिल सिंध हुकूमत आहे, उन्हनि मां असांखे उमेदु न आहे। असां चीफ जस्टिस वज़ीर एज़म में बि असांखे उमेदु न आहे। असां सियासी समाजी तंज़ीमनि खे उन्हनि मां बि असांखे उमेदु न आहे। असीं चऊं था त ख़ुदारा अहिड़ो को माण्हू ख़ुदा को ख़ल्क़े जो हिननि खे ख़ौफ़ ज़्यादा। तव्हां ॿुधायो त अस्पताल जी कहिड़े क़िस्म जी कारकर्दगी आहे? सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, हिते त माना डैमेज सिस्टम भी सही ना है, लाइट जो सिस्टम भी सही ना है। मुख़्तलिफ़ जा इमरजेंसी केस अचनि था, उन्हें डायग्नोस करणु, उन्हें ट्रीटमेंट करणु, अहिड़ो बि माना स्टाफ बि सो माना क़ाबिल ना आहे। स्टाफ बि इलाही घटि आहे हिते, डॉक्टरनि जी सहूलियतूं मौजूदु न आहिनि हिते। माना ईअं एम्बुलेंस सिस्टम है या अहिड़ा ॿियो बि तमामु घणा मसइला हिते माना आहिनि। ठीकु है सर जी, तव्हां ॿुधायो तव्हां अॼु हिते कहिड़े कम सां आहियो ऐं अस्पताल में कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? आउं हिकिड़ी कननि वारे लाइ आयुसि। कननि जो डॉक्टर जेको मौजूदु कोन्हे अस्पताल में, मूंखे कननि जी शदीद तकलीफ़ हुई ऐं मूंखे इहो आहे त डॉक्टर बलोच आहे, इनायत बलोच, उहो 500 रुपया फ़ी थो वठे। कन जी तमामु शदीद तकलीफ़। हाणे 500 रुपया त असां मिसकिन माण्हू आहिनि ई कोन, तव्हांखे ख़बर आहे ज़ाती मज़ूरी मिलणी कोन थी माण्हू खे। ऐं 500 रुपया जेके आउं उते भरियां त पोइ डिस्ट्रिक्ट जेका सिविल अस्पताल आहे उन मंझि असांखे त कंहिं क़िस्म जी सहूलियत कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सर, असां ॿाराड़ी खां हली हिते अचूं था, माना असांजो 50 रुपए खां 100 रुपए ताईं किरायो अचे थो। किरायो ख़र्चु माना हुतां खां ॿाराड़ी खां हिते पहुचूं था। कंहिं क़िस्म जी सुई जी या गोरी, कंहिं क़िस्म जी सूर जी इमरजेंसी में वञूं चवंदा OPD वारनि आहिनि, OPD वारनि वञूं था, डॉक्टर मौजूदु ई कोन्हे सर। या चांहि पिया पीअनि, या मानी पिया खाइनि, या पंहिंजे गपशप में लॻा पिया आहिनि। माण्हू हुतां खां असीं अची था ज़लील थियो था वञूं सिविल अस्पताल। सर इन खां अलावा जेके असां वटि BHU आहिनि या RAC आहिनि, ॿाराड़ी खे वेझियूं जेके शयूं, उते त सर कंहिं क़िस्म जी का बि असां मिसकिन माण्हुनि खे कोन थी माना रिस्पेक्ट मिले थो। तव्हां इंसाननि जा बचा आहियो, तव्हांजे लाइ असां इहे इदारा खोलिया आहिनि, तव्हांखे हीअ असांजे तरफ़ां सहूलियत आहे का सिरिंज एमरजेंसी में तव्हांखे तकलीफ़ दूरि करण जी शइ का ॾियूं था असांजे तरफ़ां। सर कुझु कोन्हे, रुॻो ॿुधूं था त भई हीअ फंड आया आहिनि, हीअं थियो आहे, हीअं थियो आहे, मिले कुझु कोन थो। सर अॼु ताईं कंहिंखे बि का बि डिलीवरी माना 2 शख़्स जानी जी माना हूंदी आहे त भई 2 शयूं मां ऐं ॿार, इन ॿिन्हिनि खे ख़तरे वारी सूरत हाल हूंदी आहे, उन दौरान बि कंहिं क़िस्म जो रोल प्ले कोन हूंदो आहे। ॿाराड़ी जेके BHU या RAC आहिनि, माना 2 जानियूं ज़ाया थी वियूं। असांजे कंहिंजे बि कन ते जूं कोन चुड़ी त छो सर तव्हां ॾिसो बरसातुनि जी कंडीशन आहे। हाणे माण्हू ॿाराड़ी मां निकिरंदा डिलीवरी जो केस खणी त उहे RAC ते वेंदा, BHU ते वेंदा, उन्हनि खे बिल्कुलु हुतां का मोट कोन मिलंदी। सिविल ते पहुचंदा, या माई मरी वेंदी या ॿार ज़ाया थी वेंदो। इन क़िस्म जा जेके केस अचनि पिया सर, किथे आहिनि असांजा हुकुमरान, किथे आहिनि असांजूं शयूं? असां त छो हिते ज़्यादती थी रही आहे। तव्हां ॿुधायो त जेको अस्पताल जो अमलो आहे उहो केतिरो वक़्तु मौजूदु हुजे थो ऐं माण्हू खे कहिड़े क़िस्म जो फ़ाइदो आहे?
अमलो दरअसल हिते मौजूदु हूंदो ई कोन्हे। हिकिड़ो डॉक्टर ड्यूटी ते हूंदो आहे त ॿियो सुतो पियो हूंदो आहे। उन खां अलावा हिननि जी पंहिंजी प्राइवेट क्लिनिकूं आहिनि, ठीकु आहे न। जेकॾहिं कलाक हिकिड़ो हुते ड्यूटी था कनि त 5 कलाक हुते ड्यूटी था कनि। जेकॾहिं को हुते मरीज़ अचे थो सीरियस त उनखे डायरेक्ट रेफर कंदा प्राइवेट। हितां उन्हनि खे ॾिसंदा त उन्हनि खे पर्ची लिखी ॾींदा शाम जो असांजी क्लिनिक ते अची तव्हांजो हुते इलाजु थींदो, ठीकु आहे न। ऐं ख़ासि करे गाइनी वार्ड जी ॻाल्हि कंदासीं। उते हिकु जगह मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं खारो छाण खां अमरा हिकिड़ो आयो, उनखे हिननि छा कयो, लेटर लिखी ॾिनो त तव्हां प्राइवेट में अचो। उन वटि 20,000 रुपया कोन हुआ वीचारे खे, वापसि हिनखे वापसि हिते ई रेफर कयो हुयो। उनखे एतिरी पर्चियूं उन्हनि लिखाए वरितियूं जेको उनखे 20,000 हिते ई उनजो ख़र्चु थी वियो। ऐं हितां नर्सुनि खां वठी पटे वाले खां वठी करे डॉक्टर ताईं सभु अमलो जेको न मतिलबु के करप्ट आहे। उहे पंहिंजूं जेको न डीलिंग उन्हनि जी थी पई आहे। जेकॾहिं को मरीज़ अचे थो त उनखे नर्स लिखी डायरेक्ट ॾिए थी उन्हनि खे अॻियां प्राइवेट वारनि खे। उन्हनि खां उन कमीशन मिले थी ऐं कमीशन जे सॼो दारोमदार कमीशन ते आहे। जेकॾहिं लेबोरेटरी आहे तॾहिं बि कमीशन ते आहे। प्राइवेट में हिननि खे मोकिलियो वञे थो। को बि मतिलबु कि नाले जी सरकारी हॉस्पिटल आहे, बक़ाया हिन में को बि अहिड़ो इलाजु कोन्हे जिन सां मतिलबु आवाम खे जेको रिलीफ मिले या उन्हनि खे फ़ाइदो थिए। जी सिविल अस्पताल मकली ठठे ज़िले जो हिकिड़ो अहम सिहत मर्कज़ आहे, जंहिंजे लाइ माण्हुनि खे उमेदु हुई त हीउ इदारो माण्हुनि खे फैसिलिटी ॾींदो, माण्हुनि खे सिहत जी सहूलियत मुहैया कंदो। पर हिन वक़्तु हीउ सिहत जो इदारो माण्हुनि खे रेफर करे कराची मोकिले थो, जॾहिं त हितां जे मकाई माण्हुनि खे कंहिं क़िस्म जो को बि फ़ाइदो हिन इदारे मां न थी रहियो आहे। जेतोणीकि सिंध गवर्नमेंट पारां हिन इदारे खे करोड़ रुपए बजट पूर्ण एलोकेट कई वई आहे, पर हिन इदारे जे विज़िट करण ते ख़बर पई त कहिड़े क़िस्म जो बजट हिते इस्तेमालु कयो वियो आहे ऐं केतिरी करप्शन हिन इदारे में कई वई आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिहत जे हिन इदारे जी बचाइण जे लाइ सिंध गवर्नमेंट उपाउ वठे त जीअं मकाई माण्हुनि खे फ़ाइदो पहुची सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।